गर्दन जो दरिया ॾाहा थियो अबा ॾाहा थियो रुगो हिकिड़ो हफ़्तो मुंहिंजे न्याणीअ खे मोकल ॾियो त मां हुनखे ॻोठो घुमाए अचां अबा उते का पुफी अथसि का मासी अथसि का चाची अथसि अबा उन्हनि सां मिली जुली नई सही थी मोटी ईंदी चाचा अॻु बि मूं तोखे चयो न त दादली खे मोकल कान मिलंदी जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे तूं चाचियुनि मामियुनि सभिनि खे हिते वठी अच हिते दादली सां मिली वञनि इहो वरी कहिड़ो हिन खे ॾस थो ॾी अॻे धन रहियो पियो आहे घर में अॻे ई असांजो सुकून बर्बाद थी वियो आहे वरी धन माइन जो ॿियो वठी ईंदो पोइ उन्हनि खे केरु मुंहुं ॾींदो तॾहिं त चवां थो न त मुंहिंजे न्याणीअ खे मोकल ॾियो त मां उनखे ॻोठो चकर ॾियाराए अचां छोकिरी खे इजाज़त कोन मिलंदी इहो तूं सोच बि न चाचा मूं तोखे चयो न त ही दादली खे मारे छॾींदा बसड़े तूड़े न करे खां ठाउगो थियो आहे जो वॾनि जे विच में टपो थो ॾीं हा ओबा इहा हिन जी पुराणी आदत आहे मां कॾहिं विच में ॻाल्हायो आहे बाक़ी इहो पिणे थो ॻाल्हाए छा सुल्तान एतिरो ॾिंगो न थी इहे ॾिंगायूं असांखे बि अचनि थियूं पयूं असां नथा चाहियूं त पाण में फिका मिठा थियूं चइबो त तूं मूंसां ॾिंगायूं कंदे छो तूं आसमान तो लही आयो हैं मञा तूं मञा त तूं मूंखों धक चंबे में ॾाढो आहे सुल्तान यादि रखी छॾ पर जेकॾहिं न मां ॿई हथ कननि ते रखी रड़ियूं कई मायल त पोइ सॼो ॻोठ गॾु थी वेंदी पोइ ख़बर पवंदी मुंहिंजे वज़न जी हा इहा बकवास मुंहिंजे साम्हूं न कंदो कर हाणे मां बि ॾिसां थो त गुरू ऐं दादलीअ जो घर कीअं थो आबाद थिए छो त तव्हांखे ख़बर ई कान्हे का त निज़ाम नांगो आहे नांगो जंहिंखे चखे तंहिंखे मौत चखे अदा तू चाचा नवाब ते पे इल्जाम हणी ना हाणे ख़बर पई त छोकरो किथां मिलियो छोकिरो वापसि आयो आहे पर मां अञा जांच न कई आहे त किथां आयो आहे ऐं काथां मिलियो आहे सुल्तान वारनि जो जेको दोस्त शमू आहे न उनजी कचहरी ज़मीन ते छोकरो मिलियो आहे हाणे तू पाण वई सोच इहो कम कंहिंजो आहे पोइ त इहो कम पक सुल्तान वारनि जो हूंदो पर सुल्तान वारा रेस सां ईअं तकड़ में न फिटाईंदा मूंखे पूरी पक आहे त हिन शमूअ खां सॼो कम चाचा वरितो आहे अदा मां त शक ॿिए तरफ़ आहे तू छो तो हर भरू चाचे जो नालो खणी पाण खे छो तो बदनाम करी पहिरियों छोकिरो अकबर खान वारनि वटि न हो हुननि जी क़ैद में हुयो तॾहिं अकबर खान ख़ामोश हुयो हाणे थोरे चुप रहंदो हाणे ॾिसजांइ अकबर खान सॼे ॻोठ में भयूं मारींदो कंहिं न कंहिंखे वठि कंदो अकबर खान कुझु नथो चवे ऐं न ई चवंदो हुन पैसा ॾेई छोकिरो वापसि करायो आहे ऐं चाचा नवाब ॻाल्हि पियो करे त पैसनि वठण वारनि पिण अकबर खान खां कसम वरितो हूंदो त छोकिरो जेकॾहिं असां वापसि कयूं त अकबर खान वापसीअ में को बि सख़्त कदम न खणंदो ॾिसजांइ अदा कुझु ई कोन थींदो तूं हर भर परेशान न थी पर इहो त चाचा थो चवे न हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ अकबर खान अहिड़ो गंद कंदो जो ॾेह ॾिसंदा ऐं हा उन्हनि खे लिकण जी बि जाइ न मिलंदी बसि रुगो अकबर खान खे पक्का सबूत अथसि अदा तो मथां त शक न अथसि न अदी जेकॾहिं कम इहो चाचा जो आहे न पोइ हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ त तुम्हारो भाउ बि कोन बचंदो रेखा मां तयार थी वञा थो बानू खे वठां कीअं बि करे हुनखे मञाए अची वठी थो अचां पर ॿुध हिते वठी अचां न हिकिड़ी भलाई कजे हुन सां जहिड़ो न कजे साईं मां हिते हूंदसि त असांजो जहिड़ो थींदो बानू बेगम जादो की मुंहिंजे बारे में अलाए छा चयो आहे साईं जे इहा हक़ीक़त मां तोखे खोले ॿुधायां त तुंहिंजा जा मायूं कन थियूं भरनि उल्टियूं सुल्टियूं ॻाल्हियूं थियूं तोखे ॿुधाइनि उन्हनि ते यकीन न रखजांइ बस साईं तव्हां बि बानू बेगम जी घणी वकालत न कयो मां ऐं बानू बेगम कॾहिं बि गॾु न रहंदासीं बस कुझु ॾींहं तव्हां सब्र कयो मां शहर वञा पोइ तव्हां भले बानू बेगम खे हिते वठी अचिजो भला सुभाणे तोखे शहर छॾे अचां उते त ख़ुशि रहंदीअ न वॾी तकड़ आहे साईं तव्हांखे बानू बेगम खे हिते वठी अचण जे लाइ आहे न ॻाल्हि इहा न आहे सुरेखा त मूंखे तकड़ आहे असुल हक़ीक़त इहा आहे त ॻोठ जा समूरा माण्हू असां ते खिलूं था कनि ऐं ॿी ॻाल्हि त असां बानू बेगम खे आख़िर कहिड़नि गुनाहनि जी सज़ा पिया ॾियूं साईं असां त बानू बेगम खे नाहे रोकियो न त तूं हेॾे न अच
अजय जिद त साईं हो पाण कयो वेठी आ। सुलेखा जेकॾहिं हू ज़िद ते आहे त छा भला तूं ज़िद ते न आहीं छा? असांखे फर्ज़ थो ठहे त हुनखे परचाए वठी अचूं। बस साईं तव्हां ॼाणो ऐं तव्हांजो कमु ॼाणे भली वञी बानू बेगम खे तव्हां वठी अचो। बस सिर्फ़ 2 ॾींहं तव्हां सब्र कयो, जेसीं ताईं मां शहर वञा पोइ भली वठी अचिजांसि। मूंखे त सम्झ में ई नथो अचे त तोखे ज़िद तां लाहियां कीअं? दिलि त चए थी त मां बर मुंहुं करे हलियो वञा, तूं हिते वेठी हुजे उहा हुते। हाणे जल्दी कर, मानी लॻा था फ्रेश थी अचां थो, जल्दी कर। यार मल्हार तुंहिंजी ॻाल्हि बि मूंखे सम्झ में नथी अचे। तंहिंमहिल भॻो बीठो आहीं, न वक़्तु ॾिसे थो न माल। तूं वक़्त जी ॻाल्हि पियो करीं, मुंहिंजो त रातिनि जूं निंड्रूं हराम थी वियूं आहिनि, ॾींहुं मुंहिंजो बेदार पियो गुज़रे ऐं इहो फ़क़ीर इनकार पियो करे त मूं वटि का बि छोकिरी न आहे आई। तूं चवीं थो त राणी उन वटि आहे, हाणे तूं ई ॿुधाए त मां कंहिं ते एतबार कयां? कूड़ो आहे, मां उन जी दरगाह ते राणी सां 2-3 चकर मिली आयो आहियां। दिलबर, छा राणी तव्हां सां इहा ॻाल्हि कई हुई त मुंहिंजी मस्तानी उन फ़क़ीर वटि रहे थी? राणी मूंसां ॻाल्हाईंदी न हुई, बाक़ी राणी खे मूं फ़क़ीर सां अलाए केतिरा चकर ॾिठो। जेकॾहिं राणी दरगाह ते अची थी वञे त मल्हार कुझु ॾींहं तूं दरगाह ते रहो न, उते काथे कुंड पासे लिकी वेही रह, राणी अचे त तूं हुन सां मिली वठ। हाणे मां वधीक इंतज़ार नथो करे सघां। दिलबर, तूं न फ़क़ीर खे चओ त मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए। फ़क़ीर मञण खां इनकार करे छॾियो आहे। हाणे जेकॾहिं असां फ़क़ीर मथां ज़ोर रखंदासीं न त मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे हू राणी खे कंहिं ॿिए तरफ़ न कढी छॾे। इन करे मुंहिंजी इहा सुठी सलाह थी त तूं दरगाह ते वञी लिकी वेही रह ऐं राणी जे अचण जो इंतज़ार कर। दिलबर, हल फ़क़ीर जे मुंहं ते थी, पोइ मां ॼाणा, फ़क़ीर ॼाणे ऐं मुंहिंजे इश्क जी मंज़िल ॼाणे, मुंहिंजी क़िस्मत ॼाणे। यार जेकॾहिं चई त मां फ़क़ीर जे मुंहं ते थियण लाइ तोसां गॾु हलां, हिन सां कमु अञा ख़राब थींदो। तूं वञी उते लिकी वेही रह ऐं राणी जी जांच कर। जेकॾहिं तोखे राणी नज़र अची वई त पोइ हिन फ़क़ीर खे ॻाल्हाइण जी वाट न मिलंदी। ठीकु आहे, मां कुझु ॾींहं इंतज़ार कयां थो, पर मूंखे मुंहिंजी मस्तानी न मिली न पोइ तोखे फ़क़ीर वटि हलणो पवंदो। यार तव्हां जो वियो न छा कयां साईं, तोखां सवाइ मुंहिंजी सरे ई कान थी बांध पई। साईं जेकॾहिं मूंखां सवाइ तव्हांजी सरे न थी त पोइ परचाइण में एॾी देरि छो कयो? मञा थो त इहा मूंखां ग़लती थी वई आहे। चांहि पीअंदव? मूं पंहिंजे लाइ ठाही हुई, अञा पीती न आहे। तो पंहिंजे लाइ इहा चांहि तयारु कई आहे, मां कीअं थो पी सघां? बांध बेगम, मां पंहिंजे लाइ ॿी तयारु करे वठां थी। न न, चांहि तो पी चांहि। मुंहिंजे हथनि जी चांहि तव्हांखे न वणंदी? न न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। भले ॾियो बानू बेगम, मूंखे इहो ॿुधाए त छा तूं कावड़ छॾे हाणे मूंसां गॾु घर हलंदी या न? साईं, मूं कावड़ छॾी, मां तव्हां सां गॾु हलंदसि, पर अदाई भाॼई शहर वियल आहिनि, उहो 2 ॾींहंनि खां पोइ ईंदा। तेसीं मां पंहिंजा कपिड़ा लटा ठाहे थी रखां, तव्हां सुभाणे चिमक वठी वञो। वाइदो हलंदी न बानू बेगम मूंसां गॾु? जी साईं, हलंदसि। मां सुभाणे राति ईंदुसि, पर ॿुधी जा, मां तुंहिंजो को बि बहानो न ॿुधंदुसि, सम्झे न?
ठीक है साईं, मां तैयार हूंदसि। वधीक कचहरी सुभाणे पंहिंजे घर हली कंदासीं। मूंखे कुछ कम आहिनि, देर पई थिए मां हलां। ठीकु आहे? जी साईं। ॻोठ वारा मुंहिंजे लाइ छा पिया चवनि? दर्दन जो दरिया बाबा साईं छा थियो? बाबा साईं ड्राइवर जल्दी कर, गाड़ी कढ, हिम्मत कर। बाबा साईं घबराओ न बाबा साईं। ड्राइवर जल्दी कर, गाड़ी चालू कर। जीजा, ओ जीजा, छा ॻाल्हि आहे सियाणी? छो थी रड़ियूं करी? जेका ॻाल्हि आहे उहा ॿुधा। रही सके शहर अस्पताल खणाए विया आहिनि। छा हाल तो ख़ैर कजा। सियाणी तूं ही छा थी चई? जीजा तो कावड़ जी त घरां कोन वियो न। सियाणी हितां त अकबर खान कावड़ जी नाहे निकतो। ख़बर त इहा ॿुधण में आई त बानो बेगम सां मिलण वियो हो। मूंखे त अॻे ई शक हो। न जीजा ईअं कोन थो थी सघे। बानो बेगम अकबर खान जे मथां साह ॾींदी आहे। सियाणी तूं हुन ॾाइण खे नथी सुञाणी। हुन ॾाइण खे मां सुञाणा थी। मां इहो तूं थी चवी, पर मुंहिंजी दिलि खे कोन थो लॻे। तूं सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधा त अकबर खान हितां सिधो निकितो, बानो बेगम बि आयो जा कंहिं ॿी जॻह ते वियो? जीअं ई जाड़े जे घरां ॿाहिरि निकितो न त घिटीअ में फो करे किरी पियो। ॻोठ वारनि खणी वञी अस्पताल में विधो अथसि। तूं सियाणी तूं अञा बि नथी सम्झी? इहो तूं थी चवी, बाक़ी मुंहिंजी दिलि खे एतबार कोन थो अचे। तू राज़ी कर बाबा। तो वरियाम कहर थियो कहर। अकबर खान या कमल ही छा थियो बाबा? छा थियो? पंहिंजे घर मां निकिरी वियो माई बानो सां मिलण। आखुदो अॼुकल्ह त माण्हुनि जा कम लथा पिया। न चाचा, इहा ॻाल्हि यकीन करण जहिड़ी आहे ई न। अमा नज़ीरा, तू अलाए कहिड़े जहान में थी रहीं। अकबर शादी करे आयो आहे न त पंहिंजी घरवारी खे घर खां कढी छॾियो अथई। ऐं जाड़े खां इहा बि ख़बर मां ॿुधी आहे त अकबर खान पंहिंजी घरवारी ॾे रुपयो बि न मोकिलींदो। ऐं माई बानो रुपए लाइ हला कई। हाणे तूं ई मूंखे ॿुधाए त छा माईअ खे अंतर में पायूं घटि हूंदियूं? वरियाम पुट। जी बाबा। सॼो ॻोठ अस्पताल पहुची वियो आहे। तूं बि पुट वञी रही सघे ॾिसी अच, न त सुभाणे मायारी थी पवंदासीं। ठीकु आहे बाबा, मां वञा पियो। पंहिंजे मासा त शेरल खे साण खई वई ऐं उते पहुची फोन ते हाल अहिवाल कई। छा ॿुधी आई? सॼे ॻोठ में इहो ई हुल लॻो पिया। माई सियाणी तूं छा थी सम्झी? इहो त मां सम्झां थी त तुंहिंजी केतिरी मोहबत आहे अकबर खान सां, पर ॻोठ वारनि जा केरु वात बंदि करे? ॻोठ वारा मुंहिंजे लाइ छा पिया चवनि? उन्हनि जी मूंखे परवाह न आहे। बसि परवाह आहे त अकबर मूं ते शक न करे। पर जीजा इहो थियो कीअं? तोखे कुझु त ख़बर हूंदी न, पोइ अंदाज़ो त हूंदो न। माई सियाणी मां पाण परेशान आहियां। मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे सियाणी। भला अकबर खान जो तुंहिंजे घर आयो हिते त उनखे तूं खाराए पीआरियो छा? मां त पंहिंजे लाइ चांहि ठाही हुई ऐं ओचितो अकबर अची वियो। उहा चांहि मुंहिंजे हथ में हुई, उहा मां अकबर खे ॾिनी। चांहि पी अकबर ॿाहिरि वियो ऐं घिटीअ में किरी पियो। किथे ईअं त न थिए जीजा त जे खीर में तूं चांहि ठाही? खीर त जादो रखी वई ऐं चवे पई त चांहि पीअण ते दिलि चवई त ठाहे पी जा, ऐं मूं पंहिंजे लाइ चांहि ठाही हुई। बाक़ी अध खीर मां त हू पाण चांहि ठाहे पी विया हुआ। मूंखे त इहो वहम थी पियो आहे त अकबर मुंहिंजे ई ज़ुलेखा जे झेड़े मां बेज़ार थी ऐं इन ई करे आख़िरी चक्कर हू मूंसां मिलण आयो हो। अलाह अकबर जे सिर ॾे ख़ैर करे। ॻाल्हि लिकंदी कोन, जेका बि हूंदी आख़िर ज़ाहिर थींदी। चाचो नवाब भी खुश न थी। अकबर खान भी एतिरो जल्द मरण वारो न आहे। माई खे जे घरां तड़े कढंदो पोइ माई छिती त थींदी न। जे कॾहिं अकबर खान पूरो थी तो वञे न
त पोइ हिन बानो बेगम जा पेर धोई पीज त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे नथो लॻे हुनखे घर मां धिका ॾेई कढियो अथसि ऐं मिल्कियत मां हिकिड़ो रुपयो न ॾिनो आहेसि। ज़ाहिर ई आहे हाउ जे भाई खां त मरे जान छुटे सोचो हूंदई हुनजी सॼी मिल्कियत मां पाण खणा। हा पर जेकॾहिं अकबर खान बची थो वञे न बानो बेगम खे मारे थो तॾहिं बि असांजो ई फ़ाइदो आहे। इन में वरी असांजो कीअं भलो थींदो? जेकॾहिं अकबर खान खे ज़ाल पंहिंजी मारणी हूंदी अहिड़े तरीक़े सां मारींदुसि जो इल्ज़ाम बि हुन ते न ईंदो। हिकिड़ी ॻाल्हि आहे अदा, जेकॾहिं हू माईअ खे मारींदो त पुलिस बि अकबर खान खे छॾींदी कोन। एतिरो बेवकूफ़ बि न आहे जो जीअं अस्पताल मां निकिरंदो अची पंहिंजी ज़ाल खे कुखारी बंदूक हणंदो। छाणो काव आहे छुपणो अथव तव्हांखे ख़बर ई न आहे। सोरो मुंहिंजो आहे न मां सुञाणांसि। कीअं थियो? वरियाम या त रेस खे ख़बर न रेस होश में ईंदो त तव्हांखे असांखे सभु ख़बर पइजी वेंदी। फटा भला डॉक्टर छा था चवनि था त कतरो टरी वियो आहे, अलाह भलाई कंदो। अलाह साईं भलाई कंदो। ॻोठ वारनि लाइ फ़रिश्तो आहे। सॼे ॻोठ जूं दुआऊं रईस सां गॾु आहिनि। अलाह खड़े जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं असां त कल्ह खां वठी मथां बीठा आहियूं। हाणे जॾहिं रेस होश में अचे न त ख़बर पइजी वेंदी। असांजी दुआ आहे त अल्लाह करे रेस होश में अचे। पोइ पुछंदासीं रेस खां त कंहिंजे मथां केस दाख़िल करायूं, कंहिं ते एनसी दाख़िल कराइजे। पुटा घर जो मसइलो आहे, तव्हां सां केरु थींदा आहियो केस दाख़िल कराइण वारा? बस दुआ कयो मालिक साईं रेस खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। मालिक भलाई करे। सिर्फ़ु असां न पर पुटा पूरो ॻोठ रहिस लाइ दुआऊं थो करे। फ़कीर साईं तव्हां इक़रार नथा कयो पर मां पंहिंजी अखियुनि सां राणी खे तव्हां सां गॾु हिते ॾिठो। माबू साईं तव्हांजी अखियुनि तव्हांखे धोखो ॾिनो आहे। मूं वटि का बि राणी नाले औरत न आहे। न ई उन औरत खे मां हिते वठी आयो आहियां। ॾिसो फ़कीर साईं, न असां राणी जा दुश्मन आहियूं न ई वरी राणी खे को नुक़सान पहुचाइण आहियां। माबू साईं मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। आख़िर तव्हां कहिड़ी ॿोली सम्झंदा आहियो? मां तव्हांखे केतिरा चकर चयो आहे त मूं राणी खे ॾिठो न आहे, पोइ बि तव्हां मुंहिंजे मथां ज़बरदस्ती इल्ज़ाम था हणो। दिलबर हाणे तूं छा थो चई? अल्लाह ॼाणे थो त मां कूड़ कोन थो कयां। मां पंहिंजी अखियुनि सां राणी खे फ़कीर सां गॾु ईंदे वेंदे ॾिठो आहे। मूं अलाए केतिरा चकर राणी सां ॻाल्हाइण जी बि कोशिश कई पर जेकॾहिं हाणे फ़कीर नथो मञे त मां छा कयां? हाणे हिन फ़कीर जो छा कजे? मलारा सां ॿई गॾिजी आया आहिनि तॾहिं फ़कीर सची नथो करे। जेकॾहिं तूं चाहीं त मां हिन वटां पुलिस चाढ़ियां। हिन फ़कीर खे मां ॿुधाईंदुसि ताकी सुभाणे अची हिन फ़कीर जे मां पेरनि ते किरां। मन हिनखे मुंहिंजे मथां रहम अचे। अमा हाणे हिते मुंहिंजी का बि इज़त कान्हे का। सुल्तान मलार ऐं गुलू मूंखे कुतनि सां गॾु था करनि। जेकॾहिं तोखे मुंहिंजी इज़त प्यारी आहे न हाणे तोखे हिन घर में अहिड़ो कमु करे ॾेखार तुंहिंजे सभु तो मां बेज़ार थी वञनि। जेकॾहिं अमा तोखे मुंहिंजी इज़त प्यारी न आहे त बस पोइ मूंखे तूं इजाज़त ॾे त मां वञा। हाणे मां हिननि ज़ालिमनि जो ज़ुल्म बर्दाश्त नथो करे सघां। ॾिस अमा ॾिस कीअं मोह मकर करे दादलीअ खे भड़काए थो। अमा इहो मोह ड्रम हितां वञे त ही छोरी बि सिधी थी वञे। न हे हितां वेंदो न ये छोरी सिधी थींदी। अमा हिननि ज़ालिमनि मूंसां तुंहिंजे भाउ सां एॾो ज़ुल्म कयो। बाबा मुझे हूंदे तू परेशान छो तो थे? रात गुल्लू अचे तो मां हुनखे चवां। न मुंहिंजी तव्हां कंहिंखे बि न ॾिजां। बाक़ी तूं हिन घर में अहिड़ो बाएताल पैदा कर जे इहे गुल्लू वारा सभु तुंहिंजे मुंहिंजे पेरनि ते हथ रखी ऐं असां को माफ़ी अची असांखे चवनि हाणे त हली पो सुहिणे नमूने सां। बाबा हिन घर में बाहि त अॻु में ई बारे वेठी आहे। हाणे जेकॾहिं तूं चवे थो त भड़कायां थी।
शाबाश अमां शाबाश। हाणे इहो कमु ईअं ई कजां जीअं सुल्तान ऐं गुलूअ वारा ये मल्हारा वारा कंधनि ते पिया गिसूं कनि कंधनि ते। बाबा जीअं तूं चाहे तो तीअं ई थींदो, पर इहो यादि रखजां हितां तलाक थियण खां पोइ न मुंहिंजो निकाह तूं दिलबर सां कराईंदे। हाओ अमां हाओ, मुंहिंजो तोसां वाइदो आहे तुंहिंजी शादी दिलबर सां ई थींदी। बस न बस रुगो तुंहिंजी रुगो तो तलाक थिए ऐं 15-20 लखनि जो रुगो दाव हणूं न, बस पोइ तूं जीअं चवंदी न तीअं थींदो।